अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं शकील अहमद ख़ास के लिए जीत तव्हां सिंधी ब्लॉग दोस्तों असांखे सपोर्ट कयो, सब्सक्राइब कयो, तव्हां भाई जी वॾी महिरबानी आई। मां हींअर ॿीहर अची वियो आहियां हिन स्कूल में जेको असां प्रैंक वीडियो पिया ठाहियूं। ऐं अचो त तव्हांखे उहे दोस्त ॾेखारियूं असांजा जेके टीम मेंबर आहिनि अची विया आहिनि ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त आया आहिनि जेके वीडियो ॾिसण आहिनि, छोकिरा नंढा अची विया आहिनि। ऐं अचो तव्हांखे ॾेखारियूं उन्हनि दोस्तनि सां मिलायूं। दोस्तों हीअ आहे अज़हर जंहिंजो हिन जो संदो चैनल हिकिड़ो ठहियलु आहे ऐं हिन जो पाण ॿुधाईंदो हिन जो कहिड़ो चैनल ठहियलु आहे। मेरे चैनल जो नालो आहे कंटेंट क्रिएटर, उनखे ज़रूरु विज़िट कंदा। हीअ आहे मुंहिंजो कैमरामैन आहे ऐं ॿिया दोस्त हिन पासे ॾांहुं वेठा आहिनि। ऐं तव्हांजो हिकिड़ो मेन आहे मुंहिंजो जेको मेन माण्हू आहे टीम मेंबर हुयो, हीउ वेठो आहे अली। हाय। ऐं ॿियो हिन पासे ॾांहुं ही वेठा आहिनि दोस्त। ऐं हीअ मुंहिंजो जेको आहे टीम मेंबर आहे फयाज़। ऐं हीअ दोस्त आया आहिनि ॾिसण, हीअ दोस्त आया आहिनि वीडियो ॾिसण। ऐं हीअ हेॾो वेठो आहे हीअ स्कूल में, उन ई स्कूल में असां ब्लॉग पिया ठाहियूं। ऐं इंशाल्लाह तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो, असांखे सब्सक्राइब कंदा, सपोर्ट कंदा, तव्हां भाई जी वॾी महिरबानी। खोड़ सारो पंहिंजो ख़्यालु रखिजो, दुआनि में यादि रखियो। अल्लाह हाफ़िज़।